हैदराबाद में खबर है जिथे हटड़ी थाने की हद में हथियारबंदन की फायरिंग में एक भाव मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल जी सुञाणप 30 वरियन जे मोहम्मद खान मरी ऐं ज़ख़्मी जी मोहब्बत खान मरी तौर थी आहे। ॿई भाउर नौशेरा फिरोज जा रहवासी ऐं हाउसिंग सोसाइटी में चौकीदारी कंदा हुआ। मामलो पुरानी दुश्मनी सबब पेश आयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। अहम खबर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद में हटड़ी थाने की हद में हथियारबंदन की फायरिंग में एक भाउ मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी थी पियो। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर। जी बिल्कुल, हैदराबाद में हटड़ी थाने जी हद में नाबालिग हथियारबंद में ॿिनि भाइरनि ते फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे, ज़ख़्मी थी पियो आहे। हटड़ी पुलिस जो चवणु आहे त क़त्ल थी वियल नौजवान जी सुञाणप 30 साला मोहम्मद खान मरी जे तौर ते थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप मोहम्मद खान मरी जे नाले सां थी आहे। ऐं ॿई जेके भाइर आहिनि उहे नौशहर फिरोज जा रहवासी आहिनि ऐं उहे हाउसिंग सोसाइटी में चौकीदारी कंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त मामले जे हवाले सां वधीक जांच कई पई वञे, पर शुरूआती तौर ते इहो लॻी रहियो आहे त इहो वाक़ियो पेश आयो आहे, इहो पुरानी दुश्मनी पेश आयो आहे। ॿिए तरफ़ पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची पति जो लाश ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल में मुंतक़िल कयो। ठीक है, अवां जी मेहरबानी नसीर अपडेट करण जे लाइ।